अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक अडाऊं आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। कराची में जुड़त मुक़ाबले दौरान बिन शहरनि जे क़त्ल करण जो केस पुलिस पार्टी दाख़िल करण जो हुक्म ॾेई छॾियो। SSP वेस्ट के ज़िम्मेवार पुलिस अमलदार ख़िलाफ़ मुहिमानी कार्रवाई जो भी हुक्म। अदालत पंहिंजे नमाज़ में चयो आहे त पुलिस शहरी गुलाम शबीर ऐं गुलाम रसूल खे बेदर्दी सां क़त्ल कयो हो। वज़ीर आज़म इमरान खान जो एंटी नारकोटिक्स फोर्स हेडक्वार्टर जो दौरो। वज़ीर आज़म ANF हेडक्वार्टर जी नई इमारत जो इफ्तिताह करे छॾियो। इमरान खान चवे थो नौजवान नस्ल खे मंशियात जी लानत खां बचाइणो आहे। मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ कार्रवाई करणी पवंदी। करप्शन ऐं मंशियात जे पैसनि मां केतिरा ई माण्हू चूंड न विढ़ी सघिया। PDM लाहौर में 13 दिसंबर ते जलसे लाइ सलाह मशवरा तेज़ करे छॾिया। सुभाणे PDM जे अहम इजलास में मौलाना फज़ल रहमान, आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ शिरकत कंदा। इजलास में PDM तरफ़ां अहम फ़ैसिलनि जो इम्कान। नवाज़ लीग जी मरकज़ी अॻवान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त मरियम नवाज़ PDM जे जलसे लाइ मुहिम हलाईंदी। रियाम शोरो में सिंध एक्शन कमेटी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठि इजलास। डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो ऐं ॿिया अॻवान इजलास में शरीक। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ हलंदड़ जिदोजहद ऐं ईंदड़ हिकमत अमली ते गौर वीचार। सिंध यूनिवर्सिटी जे फंडनि में मुबैना करप्शन वारे केस में गिरफ़्तार 3 ठेकेदारनि जी ज़मानत मंज़ूर। हैदराबाद जे एंटी करप्शन कोर्ट ठेकेदारनि खे $1-1 लख जा ज़मानती मुचलका जमा कराइण जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत सिंध यूनिवर्सिटी जे अॻूणे VC फ़तेह मोहम्मद गुरफत सूदो टेटी जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में 17 ॾींहंनि जी वाध करे छॾी। सिंध हाई कोर्ट में डॉक्टर महाशा केस जी ॿुधणी। अदालत जवाबदार जुनेद ऐं वकास जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदे $2 लख एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती। सिटी कोर्ट जवाबदारनि जी ज़मानत रद्द कई हुई। मुल्क में कातिल कोरोना वायरस वधीक 37 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। 3795 नवां केस रिपोर्ट। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना सबबि फ़ौतुनि जो अंग 8398 थी वियो। मुतासिरनि जो अंग 4,20,294 थी वियो। वज़ीर आज़म इमरान खान जे सलाहकार शहबाज गिल चयो आहे त वक़्तु सिर फ़ैसिला करे कोरोना ते ज़ाब्तो आंदो वियो। असां कारोबार बि हलायो ऐं बुख खे बि शिकस्त ॾिनी। PDM जो मक़सदु कोरोना वायरस खे पखिड़णु आहे। करप्ट टोलो अवाम खे सियासत जे वर चाढ़णु चाहे थो। हैदराबाद जी टावर मार्केट वारे इलाइक़े में नंढे भाउ हथां वॾो भाउ क़त्ल। आमिल कॉलोनी में जवाबदार मामूली ॻाल्हि तां वॾे भाउ खे घुटा ॾेई क़त्ल कयो। जवाबदार गिरफ़्तार। नवाब शबे जो ॻोठ ज़ाकिर ज़रदारी में औरत पुरस्कार नमूने फ़ौत। औरत जी वालिद जो चवणु आहे त ससु ऐं सहुरे धीउ खे ज़हर ॾेई मारियो आहे। औरत जे वालिद बचल ज़रदारी जो वधीक चवणु हो त साहुरनि धीउ खे ज़हर ॾेई मारे लाश घर अॻियां छॾे ॾिनो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई थी वञे। कंबर भट सां ज़मीन जी मालिकी तामक्सी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। फायरिंग जी दहकाउ सबबि 6 महीननि जी ॿाड़ी फौत थी वई। फौती नीगरी जे वारसनि जो लाश शौदाए चौक ते रखी एहतजाजी धरणो। ॻाल्हियुनि लाइ पहुतल DCP खे मुज़ाहिरीन वापसि मोटाए छॾियो।
मीरपुर माथे वेझो ॻोठ अलालिनो महतलो में बाड़ो अनीस महतलो वाटर कोर्स में ॿुॾी फौत। इतला थे बाड़ सरबार जो लाश रखी घर में रोड राड़ो मची वियो। मोरो भरसा ट्रैक्टर ट्राली के मोटरसाइकिल में टक्कर, औरत फौत थी वई। औरत समेत 2 ॼणा ज़ख्मी थी पिया, जिनके अस्पताल मुंतकिल कयो वियो। गौसपुर में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी ॻोठ राजा बिजाराणी ते चढ़ाई। पुलिस चढ़ाई दौरान सर्च ऑपरेशन करे जवाबदार घर खाली करे फरार थी विया। पुलिस जवाबदार शोभान ओघाई जा 3 ढोर डाकाहे ढुक हवाले करे छॾिया। वगड़ में पुलिस ने मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल। शहरनि कारोबारी मर्कज़ बंद करे मुख्य चौक ते धरणो हयो। ईंदड़ वींदड़ गाॾियूं बीहजी वयूं। खडड़ो वेझो थे जमड़ाव 3 में 7 सालनि जी नीगरी सां मुबैना ज़ियादती। जवाबदार ख़िलाफ़ थाणे ते एनसी दाख़िल। मेडिकल चेकअप में बाड़ी सां ज़ियादती जी तस्दीक। पुलिस ज़ियादती कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो।